नाज़रीन, सीतारोड जे ॻोठ डंगर वासियुनि ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था अज़हर मेमण जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां जीअं मौजूदु आहियूं सीतारोड प्रेस क्लब ते, जिते ॻोठाणा आया आहिनि। ॻोठ डंगर खां जेको आहे उते हिननि एहतजाज कयो आहे ज़मीन ते कब्ज़े थियण ख़िलाफ़। अचो त हुननि सां ॻाल्हियूं कयूं, पंहिंजा मिरांटी सां वीचार कीअं पिया वञनि। असांजो 147 नंबर आहे, जेको मुंहिंजे वेगे पीउ आहे बशीर 2007 में ख़रीदी वरितो। वरी हिन उहे साॻियूं मायूं वठी 2017 में असांजो खातो मटाए छॾियो आहे। खातो मटाए छॾियो अथई ऐं 148 टियों आहे, उन में चाहे विशरा 14 वेसा आहिनि, जंहिंमें हिन कब्ज़ो करायो आहे। नवाब चांडियो असांखे मोतमार धमकी थो ॾिए, दाबा थो ॾिए, असांजी ज़मीन ते कब्ज़ा कया अथई। असांखे महिरबानी करे जनाब SSP खे इल्तिजा आहे, असां सां इंसाफ़ कयूं, नोटिस वठी। असां पंहिंजे ॻोठ जे चङे अमीन वटि असां फ़ैसिलो बि रखायो हुयो, जंहिंमें असांजे ॻोठ जो वॾेरो बशीर अहमद डंगर बि शाहिदी तौरु मौजूदु हुयो। ऐं असांजे ॻोठ जा मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू, मुख़्तलिफ़ बिरादरियूं असां वटि गॾु हुया। ऐं नवाब चांडियो असां ते कब्ज़े जे ख़िलाफ़ु उहो असांजे लाइ आयो आहे त तव्हांखे मां मोतमार धमकियूं असांखे ॾेई रहियो आहे त मां तव्हांखे मारींदुसि, हिन ज़मीन तां तव्हां हटी वञो। हीअ ज़मीन मूं ख़रीद कई आहे, जॾहिं त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, असांखे हिन मां ख़तरो आहे। उहो नाजाइज़ी जेको आहे सो उन्हनि जेको खाते में तब्दील करायो आहे, जेका उन्हनि मूं जेका ज़मीन वरिती आहे उहा जेको आहे हुन जेको आहे मटाए ऐं पंहिंजे पुट जे एजाज़ जेको आहे सो पंहिंजे पुट जे नाले ते कराई वई आहे। जेको उहो मुंहिंजो जेको आहे रजिस्ट्री खातो बि आहे ऐं रिकॉर्ड बि थियलु आहे। उन हूंदे बि त जेको आहे मुंहिंजो खातो मटाए पंहिंजे पुट जे नाले करे ऐं उहो चांडे खे नवाब चांडे खे ॾियण जी कोशिशि कई आहे। इन सां एहतियात कयूं था त महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। ऐं असां वसा वारनि खां अपील था कयूं, जीअं आहे असांजो वज़ीर आज़म इमरान ख़ान साईं मुराद अली शाह, या असांजो सेशन कोर्ट जो जज आहे, जेके बि आला इख्तियार वारा आहिनि, असां उन्हनि सां इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे असांखे उहो कब्ज़ो छॾाए ॾिनो वञे। असांजे जेको बि असांजो हक़ु आहे, महिरबानी करे असांखे उहो ॾिनो वञे।